अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अव्हां खे भलीकार ख़बर शामिल कंदासीं। तालका मोरो जे सिटी रिपोर्टर जानी जुमानी जी कैमरामैन आरिफ अली यूसुफज़ई सां मोरो में बरक सियासतदान ऐं अॻूणे निगरान वज़ीर आज़म रईस गुलाम मुस्तफा ख़ान जतोई जी अॼु 12वीं वरसीअ जी तक़रीब सादगीअ सां मल्हाई वई। उन मौक़े ते गुलाम मुस्तफा ख़ान जतोई खे ईसाल सवाब पहुचाइण लाइ मज़ार अॻियां क़ुरान ख़्वानी कराई वई, जॾहिं त तक़रीब में नेशनल पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते सूफ़ी फ़नकारनि फ़क़ीर गुलाम रब्बानी चांडियो सूफ़ी संघ सां साबिक़े वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई जे पुट ऐं गुलाम मुस्तफा ख़ान जतोई जे पोटनि बिलाल ख़ान जतोई, ज़ैन जतोई ऐं भाइटे शाहनवाज़ ख़ान जतोई, हाशिम नवल असदुल्ला जतोई, गुलाम रसूल पीरज़ादो मुनीर अहमद जतोई, सखी जतोई, मज़हर अली शाह बेग बैराणी हसन जतोई, जहांगीर ख़ान सोलंकी ऐं ॿियनि सां गॾु मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वई। जंहिं मौक़े ते हिननि चयो त गुलाम मुस्तफा ख़ान जतोई ॾाहप ऐं सियासी सोच ज़रिए पाकिस्तान में पंहिंजो वॾो नालो कमायो। संदसि सियासत में शराफ़त, इंसाफ़ ऐं जमहूरियत जी पासदारी कई आहे ऐं ज़िंदगीअ जी आख़िरी घड़ीअ ताईं हिकु लिबरल रोशन ख़्याल सियासतदान जी हैसियत सां अवाम जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदो रहियो। संदसि सियासत ऐं इलाइक़े जे लाइ कयल ख़िदमतूं न विसरंदियूं ऐं अवाम जी दिलनि में हमेशह यादि रहंदो। ही हुयूं हिन वक़्तु ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।